मुड़ा करे मोकाओ पर याद रखो पंहिंजनि जो ख्याल रखण सिखो। पाकिस्तान जिंदाबाद। पाकिस्तान जिंदाबाद। ज़ाहिद जान सोलंकी जी तरफ़ हला तव्हांजो छा मैसेज आहे? साईं असांजो मैसेज इहो आहे त अक्सर मूं जेको आहे हिन फील्ड में ॾिठो आहे त साड़ जेलसी जेलसी इहा हूंदी आहे छा? सुती में शामिल है। सो मूंखे न लॻंदो आहे। सभिनी जेके इहो माण्हुनि जो असांजे पंहिंजो ख़्यालु हूंदो आहे। अॼुकल्ह सोशल मीडिया जो दौर आहे, हा उन ते बि कमु हले पियो। असांजा पंहिंजा चैनल सिंधी भाउ आहिनि, उन ते बि कमु हले पियो। त मां थोरो चवणु चाहींदुसि हीअ जेका जाइ आहे न उहा महिनत सां मिलंदी आहे। हा सही बेशक, इहा त हक़ीक़त आहे। महिनतूं नज़र ईंदियूं न। तव्हां हाणे फिल्म असांजी ॾिठी, जी महिनत आहे तॾहिं मां हिते आयो आहियां। बिल्कुलु उन्हनि खे बसि इहो चवंदुसि त पहिरां त दिलि जे गहराइण सां ईद मुबारक उन्हनि सभिनी खे, सॼणनि खे, दुश्मननि खे, ओड़े वारनि खे, पाड़े वारनि खे, जेके ॿाहिरियां आहिनि, अंदरियां आहिनि, ॻोठ जा आहिनि, पाड़े जा आहिनि, सभिनी खे ईद मुबारक। ऐं मोहबतूं वंडियो, मोहबतुनि सां रहो। ऐं हीअ धरती जेका असांजी सिंध धरती आहे इहा अमन जी धरती आहे। ख़ुदा फसाद न फैलायो, मोहबत सां रहो। त भाउ शाहनवाज़ जी तरफ़ हलंदासीं, तव्हांजो छा मैसेज आहे असांजी? मुंहिंजो मैसेज इहो आहे त हिक ॿिए खे बर्दाश्त करणु सिखो, हिक ॿिए सां मोहबत सां पेश अचो। ज़िंदगी तमामु शॉर्ट आहे, वक़्तु ईअं गुज़री पियो वञे। जीअं हींअर पाण में वेठासीं, का ख़बर ई न पई, ॼण हिकिड़े मिंट जी का झलक ई, पर जेकॾहिं ॾिसंदासीं त पाण 2-2.5 कलाक जहिड़ो लॻाए वियासीं। सो हिक ॿिए खे बर्दाश्त करणु सिखो, नेगेटिविटी हिन मां कढो, पंहिंजे कम सां कमु रखो, ॿिए ते तवजो न ॾियो त ॿियो छा पियो करे। तव्हां पंहिंजे कम ते तवजो ॾियो त पाण तव्हां छा था कयो ऐं तव्हां ॿियनि खे छा आहियो। मुंहिंजो इहो ई मैसेज आहे।